अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीना लिल्लाहि शुहदाअ बिलक़िस्त वला यजरिमन्नकुम शनआनु क़ौमिन अला अल्ला तअदिलू इअदिलू हुवा अक़रबु लित्तक़वा वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। वअदल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति लहुम मग़फ़िरतुन वअज्रुन अज़ीम वल्लज़ीना कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुल जहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे अल्लाह तबारक व तआला जे आॾो इबादत निमाज़ जे इरादे सां जॾहिं बंदो बीहे त उनखे छा करणु घुरिजंदो आहे, वुज़ू करणो पवंदुसि, कीअं करे, गुस्ल पयल आहे त उहो गुस्ल कीअं लाहे, पर जे पाणी बि कोन्हे को तयम्मुम करणो थो पवे त तयम्मुम कीअं करे। ये सभु ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायूं। पोइ इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकिन आयतुनि में बि अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे इंसाफ़ क़ाइमु करण जो सबक़ सेखारियो आहे। हर हाल में इंसाफ़ ते क़ाइमु रहो, अल्लाह जे रज़ा जे लाइ शाहिदी ॾियणी पए त सची शाहिदी ज़रूरु ॾियो, फ़ैसिलो करणो पवे त इंसाफ़ सां अदालत सां ज़रूरु फ़ैसिलो कयो। कंहिं बि ॻाल्हि में तव्हांखे चूंडियो वञे त भाउ हीअ ॻाल्हि तूं ॿुध, भला तूं ॿुधाए, तूं पंहिंजो फ़ैसिलो ॾे, त तव्हां उन वक़्तु फ़ैसिले में बिल्कुलु इंसाफ़ सां अदल सां भरपूर हुजो। अल्लाह तबारक व तआला अल्फाज़ अहिड़ा बयानु फरमाया, क़ुरान पाक फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, कूनू क़व्वामीना लिल्लाहि शुहदाअ बिलक़िस्त, अल्लाह जे रज़ा जे लाइ उथी खड़ा थियो, शुहदाअ बिलक़िस्त, शाहिदी ॾियो पर इंसाफ़ जी, सच जी। वला यजरिमन्नकुम शनआनु क़ौमिन अला अल्ला तअदिलू, अल्लाह से फरमायो त कंहिं बि क़ौम जी दुश्मनी अदावत तव्हांखे इंसाफ़ खां न रोके। इअदिलू, इंसाफ़ कजो, हुवा अक़रबु लित्तक़वा, छो त इंसाफ़ तक़वा जे वेझो वेझो आहे, माना इंसाफ़ सां ई तक़वा हासिल थींदी आहे। वत्तक़ुल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून, बेशक अल्लाह तबारक व तआला ख़बर रखंदड़ आहे हर उन कम जी जेको तव्हां कयो था। सम्झण जे लाइ हिकिड़ो हाणे सवाल पैदा थियो। अल्लाह तबारक व तआला इते हिन आयत में बयानु फरमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीना लिल्लाहि शुहदाअ बिलक़िस्त। इन खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला 5 सिपारो सूरत निसा जे अंदरि अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीना बिलक़िस्त शुहदाअ लिल्लाह। 20 रुकू शुरू थो थिए, 135 नंबर आयत है, 5 सिपारो सूरत निसा, उते अल्लाह से फरमायो आहे कूनू क़व्वामीना बिलक़िस्त शुहदाअ लिल्लाह। हिते फरमाई कूनू क़व्वामीना लिल्लाहि शुहदाअ बिलक़िस्त, लफ़्ज़ अॻिते पहुते, मक़सद साॻियो आहे। उनजो जवाब उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त पहिरियां जेको अल्लाह तबारक व तआला कूनू क़व्वामीना बिलक़िस्त शुहदाअ लिल्लाह वलौ अला अनफुसिकुम अविल वालिदैन वल अक़रबीन, पहिरियां सूरत निसा में जेको बयानु फरमायो आहे
उन में अल्लाह ताला सेखारियो आहे त इंसाफ़ जेको ख़तमु थींदो आहे, इंसाफ़ जिते नाकारा थींदो आहे उते सबब ॿ हूंदा आहिनि। हिकु त पंहिंजनि पहिरीं प्यारनि दोस्तनि यारनि खे कस थी लॻे, जेकॾहिं शायदि सच जी ॾींदुसि त इंसाफ़ सां फ़ैसिलो कंदुसि या इंसाफ़ खां वठंदुसि, इंसाफ़ सां फ़ैसिलो वठंदुसि त कस लॻंदी पाण खे। अबो अम्मा मिट माइट दोस्त पहिरीं प्यारा जिगरी यार आहिनि, इंसाफ़ ते हलंदुसि त कस लॻंदी पाण खे। इहे सभु पंहिंजा आहिनि। हाणे वरी ॿियो पासो, इंसाफ़ ते जेकॾहिं हलंदुसि त फ़ाइदो दुश्मन खे थो थिए। कंहिं माण्हूअ जी दुश्मनी बि मूंखे इंसाफ़ करणु नथी ॾे। इंसाफ़ कीअं कयां, हिन खे फ़ाइदो थिए, इंसाफ़ खां हटी करे फ़ैसिलो ॾिए त दुश्मन खे धकु लॻे। माना अल्लाह ताला सेखारियो त इंसाफ़ खे ख़तमु करण वारियूं ॿ शयूं आहिनि। हिकु मिटी माइटी दोस्ती यारी पंहिंजनि जी मुहबत, माना कंहिंजी तरफ़दारी इंसाफ़ खां हटाए थी। ॿियो कंहिंजी दुश्मनी ऐं अदावत बि इंसाफ़ खां हटाए थी। हाणे अल्लाह ताला ॿिन्हिनि जॻहियुनि ते जेको थोरो फ़र्क़ु बयानु फरमायो, फरमाईं कूनू क़वामीन बिलक़िस्त शुहदा लिल्लाह, वरी हिते कूनू क़वामीन लिल्लाह शुहदा बिलक़िस्त। ॿई फ़र्क़ु वाज़िह थी विया त इंसाफ़ हर हाल में क़ाइमु कयो, पोइ चाहे इंसाफ़ करण में कस पाण खे लॻेव, पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि यारनि अबे अम्मा खे लॻेव, भले लॻे, इंसाफ़ न छॾियो। ॿियो पासो त इंसाफ़ हर हाल में क़ाइमु कयो, चाहे कंहिं माण्हूअ जी कंहिं क़ौम जी दुश्मनी मतां तव्हां ते असर अंदाज़ थिए, तव्हां इंसाफ़ खे छॾे ॾियो, कंहिंजी दुश्मनी बि तव्हांखे इंसाफ़ खां न हटाए। ॿई पासा। तॾहिं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अदल ऐं इंसाफ़ जो तराज़ू अहिड़ो त बराबरि हुजणु घुरिजे, अहिड़ो त बराबरि हुजणु घुरिजे जो कंहिंजी गहरी वॾे खां वॾी मुहबत बि इंसाफ़ खां फेराए न सघे, त कंहिंजी दुश्मनी बि इंसाफ़ जे तराज़ूअ खे झुकाए न सघे। दुश्मनी पंहिंजे जॻह ते असरु रखे थी, मुहबत पंहिंजाइप पंहिंजे जॻह ते असरु रखे थी, पर इंसाफ़ जो तराज़ू बराबरि सराबरि हुजे। जेकॾहिं इंसाफ़ जो तराज़ू पंहिंजाइप या दुश्मनीअ जे करे लड़ी वियो त दुनिया में अमुन न रहंदो, इंसाफ़ न रहंदो। इंसाफ़ न रहंदो त अमुन न रहंदो, अमुन न रहंदो त खूनरेज़ी आम थींदी, बदअमनी आम थींदी। जॾहिं बदअमनी आम थींदी त मुल्क में कंहिंजी बि हुकूमत जो तसल्लुत न रहंदो, काई कानून जी कानून साज़ी न रहंदी, सभु शइ ख़तमु थींदी। हाणे क़ुर पाक जे इन ई तालीम खां मुतासिर थी करे, तालीम पिराए करे जेके सिखिया, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि इहो अमल करे ॾेखारियो, सहाबा किराम करे ॾेखारियो। वक़्त जे जयद आलिमनि जिन क़ुर पाक खे सिखियो उन्हनि करे ॾेखारियो। अमल ईअं कबो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़े दफ़े कंहिं शइ जी ग़लतीअ जी शिकायत आई कंहिं औरत जे बारे में, त फलाणी औरत खां शिकायत आहे ज़िना जी या कंहिंजे घर जी का शइ चोराइण जी, घरेलू शइ चोराई अथई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं इन शइ जी क़ीमत 10 दिरहमनि खे पहुचे थी ऐं सच पच उन औरत ते साबित थी पवे त मां हुनजो हथु कटींदुसि। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चाहे इहो जुर्म कहिड़ी बि औरत करे, अजनबी औरत हुजे, कंहिं ग़रीब अमीर जे घराणे जी हुजे, या चाहे मुंहिंजी न्याणी फातिमा छो न हुजे, कानून कानून थींदो आहे। उन कानून जे आॾो पंहिंजाइप जी मुहबत बि मूंखे इंसाफ़ खां रोके न सघंदी, त कंहिं ग़ैर जी दुश्मनी बि मूंखे इंसाफ़ खां रोके न सघंदी। इंसाफ़ क़ाइमु थींदो ऐं बिल्कुलु थियो। बिल्कुलु अहिड़ी ई तरह सां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में बि थियो, हज़रत अबू बकर साईं जे दौर में बि थियो। हज़रत अबू बकर साईं जन खे हिकिड़े दफ़े पंहिंजे पुट चयो, बाबा जंग ओद जी लड़ाई हुई, तूं मुंहिंजे हीअं सफ़ा वार में हुई, तलवार में मुंहिंजे हीअं सफ़ा उलारियल हुई, सफ़ा मुंहिंजे हीअं वजन हुई, जे मां तलवार हलायां त तुंहिंजी मुंडी लही वञे हा। पर बाबा तूं अबो हुई, अबे जे प्यार ऐं शफ़क़त जे करे मां तलवार तुंहिंजे मथां न हलाई, रिआयत करे वियुसि। हज़रत अबू बकर साईं जवाबु ॾिनसि, पुट इहा त तुंहिंजी हुई तलवार जेका मोटी वई,
पर जे इन ई जंग में जे तूं मुंहिंजे वार में अची वञी हा त मां ज़रे बराबरि बि रियात कोन कयां, छो त तूं मुंहिंजे नबीअ जे मुंहिंजे इस्लाम जे मुक़ाबले में हुई, मां तोसां रियात कोन कयां। त ॾिसो इहो अदल ऐं इंसाफ़ जेको उन्हनि सिखियो हो, जेका हमीयत ऐं गैरत उन्हनि दीन ते सिखी हुई, कॾहिं बि उन ते सौदेबाज़ी करण जे लाइ तयारु कोन। अञा टियों मिसाल ॾियां, ख़लीफ़े हारून रशीद जे ज़माने में का हिकिड़ी औरत अची करे दाई थी, चवणु लॻी त हिकिड़ो नौजवान आहे जेको असांजे घर में राति जो टपी थो अचे, असांजे घर जे चौदीवारी जो तक़दुस पामाल थो करे। ख़लीफ़े हारून रशीद चयुसि त पोइ अञा अचे थो या रुकिजी वियो आहे? साईं अञा ईंदो रहंदो आहे। चईंसि पोइ जंहिं वक़्तु उहो तव्हांजे घर में अचे उन वक़्तु वजो वठी करे पोइ मूं ताईं नियापो पुॼा। इत्तेफ़ाक़ सां हीअ बि ताड़म हुई। पोइ नौजवान जीअं घर में घिरियो, हीअ बि कंहिं दरवाज़े जे कंहिं ओट में छुपी वेठी हुई। जीअं हू घर में दाख़िल थियो तीअं हीअ निकिरी वई। ऐं होॾां वक़्त जे हुक्मरान ख़लीफ़े हारून रशीद बि पंहिंजे दरबारनि खे चई छॾियो त हिकु औरत राति जे पहर में जेकॾहिं अचे त उनखे इजाज़त ॾिजो, मूं ताईं पहुचणु ॾिजोसि। इन उहा औरत वञी करे राति जो ख़लीफ़े साहिब वटि पहुती। ख़लीफ़ो राति जो निकितो, ॿुट ॿधई, ॿुट ॿधी करे निकितो। वाक़ई उन घर पोड़ीअ जे घर में पहुतो। पहुची करे ॾिठई त हाओ हिकिड़ो नौजवान आहे जेको ग़लति इरादे सां पराए घर जो तक़दुस पामाल थो करे। राति जे पहर में तलवार खणी करे उनजो सिर कलम करे छॾियईं, उछलाए छॾियईंसि गलीअ में। सुबुह छो चोबोल पए हलिया, पर राति जे पहर में ई उन नौजवान जो सर कलम करे पोइ घर उन पोड़ीअ जे घर अची करे उनखे चयईं त हाणे मूंखे पाणी पियार। जंहिं ॾींहं खां तो मूंखे दाह ॾिनी उन ॾींहं खां मां पंहिंजे मथां खाधो पीतो हराम कयो, जेसिताईं तोसां इंसाफ़ न थिए। ऐं मूंखे शिकायत कंहिं कई त शायदि इहो तव्हांजो भाटियो आहे जेको पराए घरनि में तुंहिंजे नाले ऐं तुंहिंजे असर जे करे टपी थो अचे। उन वक़्तु मूंखे हमीयत ऐं गैरत पंहिंजी ललकारियो त मां जे हुक्मरान आहियां त पोइ मुंहिंजे रत जा रिश्ता मिट माइट अज़ीज़ मुंहिंजा पराए घरनि खे लताड़ींदा वठंदा। उन ॾींहं खां वठी खाधो पीतो मूं ते हराम हो। अॼु चूंकि उनजो कमु तमामु कयो अथमि, हाणे मूंखे पाणी ढुक पियार त मां वञा। सुबुह थियो, हिन जो पाणी पीतई, वियो, लाश घिटीअ में हो। सुबुह जो जॾहिं मालूमात थी, चोबोल हलिया, राति हमरा फलाणो केरु मारे वियो आहे, उनखे घिटीअ में पियो आहे। चोबोल हलिया, बादशाह न पियो अचे, न पियो ॻाल्हि खे तवजो ॾे, कन ॾे त माण्हुनि वटां मां ॿुधां त इहो केरु आहे। मतां मां वञा, सच पच मुंहिंजो भाटियो हुजे ऐं मुंहिंजे ज़बान मां को लफ़्ज़ निकिरे, या को माण्हू मूंखे मेणो ॾेई वठे, भले माण्हुनि जे ज़बान मां को लफ़्ज़ निकिरे, ॿोल ॿुधां मां पोइ वञा। पर जॾहिं माण्हुनि वटां ॻाल्हियूं हुलियूं त फलाणो 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 फलाणो, बादशाह वटि उहा ॻाल्हि जॾहिं पहुती ख़लीफ़े हारून रशीद वटि, त सच पच इहो हुनजो भाटियो न हो, बल्कि ग़ैर हो। उन वक़्तु बरकातूं नफ़िल पढ़ी शुक्रानो अदा कई त मुंहिंजा रब, जेकॾहिं मुंहिंजो भाटियो हुजे हा त मां त राति जे ऊंदाहीअ में फ़ैसिलो करे छॾियो, पर हे त मुंहिंजो भाटियो न निकितो। जे भाटियो हुजे हा त दुनिया मूंखे ज़रूरु ईअं चवे हा त इनखे दिलेरी थी पंहिंजे चाचे जी बादशाहीअ जे करे हुई, न त ग़रीब को घर में न घिरे हा। इन गैरत मूंखे ललकारियो, पर शुक्र आहे फ़ैसिलो बि इंसाफ़ वारो थियो ऐं मुंहिंजे ख़ानदान जो को फ़र्द बि न निकितो जो मूं ते दाग़ बि न पियो। क़ुर पाक बि अहिड़ी ई तरह सां सेखारे थो। इन्हनि जूं इहे अदालत वारियूं ॻाल्हियूं असांजे लाइ सबक़ु आहिनि त जेको माण्हू जहिड़ीअ पोज़ीशन में आहे, अदल ऐं इंसाफ़ गॾा गाॾे वारो माण्हू भांगी ऐं बाले क़िस्म जो माण्हू कोन कंदो। ख़ुसूसन इहो सबक़ु उनखे आहे जेको सरबराह आहे घर जो, क़ौम जो, चइनि घर जे भातियुनि जो, पंहिंजे क़ौम जो, पंहिंजे ख़ानदान जो। उन वटि त इंसाफ़ हर हाल में हुजे। सच त इहा आहे, अबे ऐं अम्मा वटि बि इंसाफ़ हुजे, औलाद खे हिकु जहिड़ो करे, कमाईंदड़ हुजनि या निकमा हुजनि। सचो अञा हीअ आहे त माण्हू ॿुहारी ॾियण वारो ॿालो ऐं भंगी छो न हुजे, उन वटि बि जेकॾहिं का ॻाल्हि अची वञे अदावत मुहबत ऐं दुश्मनीअ जी, फ़ैसिलो ऐं ज़हन में ॻाल्हि फ़ैसिलो तइ करिणो पवेसि त अदालत उन वटि बि हुजे। हीउ उसूल ऐं क़ानून आहे हिकिड़ो। पोइ इहो क़ानून
अदालत में कोर्ट में जेकर हिन ते अमल करणो पवे त बि फ़ैसिलो इंसाफ़ सां थींदो। इनफिरादी इज्तिमाई जरगनि में क़ौम जे फ़ैसिलनि में ओताकुनि ते जेकॾहिं अदालत लॻे उते बि फ़ैसिलो इंसाफ़ सां। ॿिनि माण्हुनि जे विच में जेकॾहिं भाइपीअ जो फ़ैसिलो थिए त बि इंसाफ़ सां। तन्हाईअ में जेकॾहिं ॿिनि ग़लति ऐं सही ॻाल्हियुनि खे तोड़णो पवे त अकेले सिर माण्हू जेकॾहिं फ़ैसिलो करे त उहो बि इंसाफ़ सां। क़ुर कानून सेखारे छॾियो। अलाह ताला तव्हां असां सभिनी खे इंसाफ़ सेखारे ऐं उन ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो, इहा ॻाल्हि बयानु कंदे अहकामनि खे बयानु कंदे फरमाई, ईमान वारो अलाह जे रज़ा जे लाइ इंसाफ़ ते क़ाइमु हुजो, उथी खड़ा थियो, इंसाफ़ ते क़ाइमु रहो। कंहिं बि क़ौम जी दुश्मनी तव्हांखे इंसाफ़ खां न रोके। इअदिलो अदालत कजो, इंसाफ़ कजो। उहा अक़रबु लित्तक़वा, इहो इंसाफ़ तक़वा जे वेझो वेझो आहे। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेको माण्हू इंसाफ़ कंदो आहे अलाह तबारक व तआला हुनखे ज़रूरु तक़वा नसीब फरमाईंदो आहे। ऐं इहा तक़वा नसीब कीअं थींदी आहे, इंसाफ़ नसीब कीअं थींदो आहे? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मुफ्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह ऐं मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीरनि में लिखियो आहे त जेको माण्हू न हिन लफ़्ज़ ते घणो मुराक़बो कंदो, इन अल्लाह ख़बीरुम बिमा तामलून, त अल्लाह हर शइ जी ख़बर रखे थो। जेको बि अल्लाह सां चए थो तव्हां कयो था मूंखे ख़बर आहे। जॾहिं असांजे हर कम जी ख़ुदा खे ख़बर आहे त पोइ यार कहिड़ा कम असांजा ख़ुदा जे नज़र खां लिकियल हूंदा, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में ख़ुदा खां मख़फ़ी थी सघंदासीं, बची सघंदासीं। हर ॻाल्हि जी ख़ुदा खे त ख़बर आहे। क़ुर बि चवे थो बार बार, वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून, इन अल्लाह ख़बीरुम बिमा तामलून। मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां क़ुर ॿुधाए थो त अल्लाह खे तव्हांजे हर कम जी ख़बर आहे। पोइ मुंहिंजे हर कम जी जॾहिं ख़ुदा खे ख़बर आहे त पोइ मां हे कम फलाणा 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 इहे कम करे त वेंदुसि, ख़ुदा खां लिकी त कोन सघंदुसि। जॾहिं इहो ख़ुदा जो डपु आयुसि, इन आयत जे मुराक़बे करण खां पोइ डपु पैदा थियुसि त इन डप ऐं ख़ौफ़ जे करे इन्हनि गुनाहनि खां बचंदो। जॾहिं गुनाहनि खां बची पियो तॾहिं अलाह ताला साहिब तक़वा जी निस्बत हुनखे नसीब फरमाई। तॾहिं अलाह ताला बि ख़ुदि फरमायो, वत्तक़ुल्लाह हुव अक़रबु लित्तक़वा, इंसाफ़ तक़वा जे वेझो आहे। वत्तक़ुल्लाह, ख़ुदा खां डिॼंदा बि रहो। इन अल्लाह ख़बीरुम बिमा तामलून, बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हर कम जी ख़बर रखंदड़ आहे। आख़िर में फरमाई, वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात, अल्लाह वाइदो थो करे उन्हनि मोमिननि सां जिन ईमान आंदो आहे, अमल बि सालियो कया आहिनि, लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम, इन्हनि खे माफ़ कबो, इन्हनि जो वॾो अज्र अज़ीम बि असां ते लाज़िम आहे। वाइदो, वॾा लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक जा। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू, अल्लाह ताला मोमिननि सां वाइदो कयो आहे, ईमान हुजेव, अमल सालिह हुजनि, वाइदो आहे तव्हांजा ॾोह बि माफ़ कंदुसि, तव्हांखे वॾो अज्र बि ॾींदुसि। वाइदो वॾी ॻाल्हि आहे। तव्हां असांजा वाइदा फिरी वेंदा आहिनि, कूड़ा थी वेंदा आहिनि, मटिजी वेंदा आहिनि। वाइदो करे पोइ चवंदा मां किथे वाइदो कयो, मां किथे, न मां चयो ई कोन हो, ईअं फिरी वेंदा आहियूं। पर क़ुर त फरमाए, अल्लाह तबारक व तआला उहा ज़ात आहे जंहिंखे वाइदे जी त ज़रूरत बि कान्हे, पर इंसान चूंकि वाइदे सां मुतमइन घणो थींदो आहे न, तॾहिं अल्लाह ताला बि उन्हनि लफ़्ज़नि सां मुतमइन कयो अथसि जहिड़नि सां इंसान ख़ुदि मुतमइन थींदो आहे। पोइ फरमाई वरी, वल्लज़ीना कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना, जिन वरी न असांजे ईमान ऐं अदालत वारे अहकामनि ऐं असांजे हुक्मनि जो इनकार कयो, कूड़ो चयो असांजे आयातुनि खे, उलाइका अस्हाबुल जहीम, उहे वरी जहन्नम वारा थींदा, उन्हनि खे हमेशह जहन्नम में रहणो पवंदो। इहे रब तबारक व तआला जी ज़ात जा दड़का मुनकिरनि खे इहे बि ॾाढा तिखा आहिनि, ऐं वरी मोमिननि खे जेके वाइदा ऐं वचन प्यारा भरिया कया अथई इहे बि ॾाढा मिठा आहिनि। अल्लाह ताला शल तव्हां असांखे उन्हनि मोमिननि सालिहनि मां बनाए जिन जे लाइ अल्लाह ताला मग़फ़िरत जो वाइदो कयो आहे, अज्र अज़ीम जो वाइदो कयो आहे। अल्लाह पाक ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल